ऐं गुज़ारिश कयां लाड़काणे खां कई आयल सिंधी ॿोलीअ जा नामियारा अदीब प्रोफेसर अज़ीज़ कासमाणी साहब खे उस्ताद बुखारी जिन ख़ूबसूरत सिटुनि सां सॻो बि नाहे संघर बि नाहे छिना ई नातो छिनी न सघंदुसि। सॻो बि नाहे संघर बि नाहे छिना ई नातो छिनी न सघंदुसि। शरीर तां खल लही सघे थी बदन मंझां दिलि कढी न सघंदुसि। वरी वरी छो करी थी पारत गयूर थञ ते यकीन रख तूं तरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही न सघंदुसि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अज़ीज़ कासमाणी। जे लतीफ़ जी ॿोली अॼु सिंध जे अहम शाइर सान्या ऐं सुरत जे अलमबरदार शाइर उस्ताद बुखारी जी यादि जी हिन तमामु वॾी तक़रीब में अवां जेके बि शामिलु थिया आहियो उन्हनि सभिनी खे भलीकार, ख़ासि भलीकार सिंधी ॿोलीअ जे सेक्युलर तरक़ी पसंद कहाणीकार नक़ाद इल्म अदब ऐं सियासत ते तमामु वॾो उबूर रखंदड़ ऐं जो की हिन महफ़िल जी सदारत कंदड़ मदद अली सिंधी साहब खे भलीकार। हुन सां गॾु सिंध जो ख़ासि ऐं अहम माण्हू जंहिं अदब जी जिदोजहद में अदब जे कारवा में सदाईं हुन जूं ॿाहूं सिंधी अदब जे लाइ भरजलो थियूं रहियूं। लुग़त नवीसी खां वठी ॿोली जी लोली इन्हनि सभिनी मामलनि ते ॾाढो गहराई सां गुफ़्तगू कंदड़ ज़ाती ज़िंदगीअ खां सवाइ अदब में हू तमामु वॾो नालो ताज जोहिर साहब वेठा आहिनि, उन्हनि खे भलीकार। अॼोके हिन मांडाण खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां मां सम्झां थो त हिन स्टेज खे सिंगारींदड़ ऐं सवारींदड़ लतीफ़ ऐं लतीफ़ जे फ़िक्र खे हमेशह जन माण्हुनि यादि रखियो आहे ऐं दिलि जे हुज़ूर सां यादि रखियो आहे। उहे ई अयाज़ जी स्टेज ते वेंदा, उहे ई बुखारी जी स्टेज ते वेंदा, उहे ई लतीफ़ जी स्टेज ते वेंदा, वरना ॿियनि माण्हुनि खे हिन अवामी राज जी स्टेज ते वेंदे उन्हनि जी न रुगो दिलि धड़कंदी आहे, ॾकूं ॾका उन्हनि खे वठी वेंदी आहे, मलेरिया थी वेंदा अथनि। मुख़्तियार अबड़े साहब खे भलीकार हुजे ऐं उन सां गॾोगॾु शौक़त हुजड़ स्टेज ते मथे जेके बि मुंहिंजा पिरीं प्यारा वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे जीअं लतीफ़ ऐं साम्हूं पिंडाल में मां सम्झां थो सवे माण्हुनि खे आउं बिल्कुलु ई नाले सां सुञाणा थो, पर सभिनी खां पहिरियां उस्ताद जो दादलो, उस्ताद जो लाडलो, उस्ताद जो पुटु, उस्ताद जो नक़ाद, उस्ताद जो भरझलो, उस्ताद जो ॿांह ॿेली, उस्ताद जो इल्ताफ़ बुखारी अली दोस्त आजिज़ खे भलीकार। एतिरो ई ख़ूबसूरत जेतिरो अल्ताफ़ बुखारी साहब उस्ताद खे प्यारो रहंदो हो एतिरो ई अली दोस्त आजिज़ सभिनी दोस्तनि खे ऐं हिन बुखारीअ जे पिंडाल में बुखारी जे सहन खे, बुखारी जी मज़ार खे, बुखारी जी फ़िक्र ते आऊं सिर्फ़ु चंद शयूं अवां सां बयानु कंदुसि। ऐं इहो साॻियो ई मकालो अॼोके रोज़ाने कोशिश में बि अची वियो आहे, बल्कि असीं त बुखारी ऐं उन जे फ़िक्र जा आशिक़ आहियूं ऐं आशिक़ कॾहिं बि मां सम्झां थो त धरतीअ खां ऐं पंहिंजनि खां परे न रही सघंदा आहिनि। बुखारी सूं ऐं सुरत जो शाइर, लफ़्ज़ शाइर खे जॾहिं असीं ॾिसूं था पिया त क़ब्ले मसीह खां हिन वक़्त ताईं शाइरीअ जो तसलसुल कीअं रहियो आहे ऐं बुखारी उन तसलसुल सां सलाड़जी छो सघियो आहे। बसि 2-4 सिटूं आहिनि उहे अवां सां शेयर कंदुसि। आगाटी तारीख़ ते नज़र थी रखिजे त अदब जो जे बुनियादनि जी सबबनि जी ख़बर पइजी थी वञे त समाजी निज़ाम ते गौर करण सां सभ खां अवल इंसान जे पैदाइश जो दौरु अचे थो। ऐं इंसान जॾहिं पैदा थियो हो त उन वक़्तु इंसान नंगो हो, नंगो। उन खां पोइ जॾहिं हू अॻिते विखो खणणु लॻो त शिकारी दौरु उन जे मुंहं में अची लॻो ऐं शिकारी दौर खां पोइ क़बाइली दौरु आयो, क़बाइली दौर खां पोइ तमदुनी दौरु आयो, तमदुनी दौर खां पोइ जागीरदारी दौरु आयो ऐं जागीरदारी दौर खां पोइ ग़ुलामीअ जो दौरु आयो ऐं उन खां पोइ जदीद दौरु आयो आहे जंहिंमें पाण वेठा आहियूं
ऐं पाण हिन जदीद दौर में घुट ऐं ॿूसट जे उन बंदि कमरे वारी काइनात में आहियूं जिते न बुखारी जो साह थो टुटे न असांजी सकरात थी ख़तमु थिए। इन्हनि तारीख़ जे सिलसिले में इन में ई हिकिड़ो शेर आहे बुखारी जो, जेकॾहिं अवी बुखारी खे दिलि सां पढ़ंदो त अव्हांखे पंहिंजे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी वेंदे अॼु जे अली दोस्त आजिद ताईं तव्हांखे समूरी तारीख़ कूकणे कल्याण में मिली वेंदी। ख़ासि तरह सां मदद अली सिंधी ऐं मुख़्तियार अबड़े खे गुज़ारिश आहे त शेर जे हिकु लफ़्ज़ जी तशरीह जे वेझो वञणु ज़रूरी आहे। तपण तपण तड़पण ताणे तपण तड़पण ताण सारूणी सूली किथे मथा लज मुतरका हेठां सिक संदाण सजण सूर सिराण तां घण तेज कयो छॾे। तड़पण छा आहे ऐं तड़पण छा आहे ऐं तपण छा आहे ऐं ताण छा आहे, अवां सभिनी दोस्तनि खे आउं सम्झां थो त बुखारी खे दिलि सां पढ़णु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त जेका शाइरी आहे, जेको राग आहे, जेका तव्हां वटि ज़रायत मौजूदु आहे ऐं तव्हांजे अंदर में जेको इश्क़ पंहिंजे महबूब जे लाइ आहे, पंहिंजी धरतीअ जे लाइ आहे, पंहिंजी रिवायत जे लाइ आहे, तव्हांजे सहयोगी शाइरीअ सां गॾु तव्हांजो जेको गीच आहे, तव्हांजी जेका तमदुन आहे, उन्हनि सभिनी जो बुनियादु औरत विधो आहे। ऐं तहज़ीब जी शुरूआत वारी तारीख़ ते असां जॾहिं नज़र था विझूं त लाशऊर ऐं शऊर जे अंदरि मुक़ररु जेके बि असांजा आस्थान आहिनि, उते हर हिकु ॾाके खे पार करण में पहिरियों क़दम औरत जो रहियो आहे। इंसानी तारीख़ जी वॾे मां वॾी गवाही इहा बि आहे त क़ब्ल मसीह चौथी सदीअ वारे चंद्रगुप्त मौर्य ख़ानदान, जंहिंखे मुअनि जे दड़े जे ख़ानदाननि जो तसलसुल था छॾीनि पिया, उन जे तमामु वॾे राइटर ऐं एशिया खंड जे बैकोस उनखे सिंध धरतीअ खे पाक धरती सॾियो आहे ऐं मुक़दस मुल्क सॾियो आहे। ऐं उन्हनि जे इहा ॻाल्हि एतिक़ाद ऐं अक़ीदे ऐं रिवायत में शामिल हुई त हू पंहिंजी शाइरीअ सां प्यारु कंदा हुआ ऐं उहो जॾहिं पंहिंजी शाइरीअ खां बैकोस जॾहिं ॿुधाईंदो हो त उहो तोड़े जो एशिया खंड जो न हो, पर उहो तॾहिं बि चवंदो हो त आउं एशिया जे तंबूरे जी तार ॿुराए रहियो आहियां। माना एशिया सिंध में ख़ासि तरह सां सिंधूअ जे किनारे सां वैदनि जी जेका तारीख़ आहे, उन वैदनि जी तारीख़ जो तसलसुल शाइरीअ जो बुखारीअ वटि कीअं थो मिले। लाली लाती लाट लाली लाती लाट ऊंचा गाढ़ा गाट दूल है दूर संदोरो ऊंचा गाढ़ा गाट दूल है दौर सदोरो लाली लाती लाट। बस आखिरी बंद वाई जो अव्हांखे मां ॿुधायां। उस्ताद आदम रजा
दयादम आरे जा चौधारी चमकाट चौधारी चमकाट ऊंचा गाढ़ा गाट ऊंचा गाढ़ा गाट दूल्ह दौरस दौरा ऊंचा गाढ़ा गाट। असांजे सभिनी दोस्तनि खे इहा शायदि ख़्वाहिश हूंदी आहे त बुखारी साहब जे तनक़ीद जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ो मुख़्तसरन ॿ लफ़्ज़ ॿुधायां त हिन स्टेज ते उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ ते तनक़ीद जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 नकाद आहिनि। जन उस्ताद जी शाइरीअ जे छंद, शाइरीअ जे बहर ऐं वज़न, उन जी गायकी ऐं उन जी बेहक ते पहिरियों उन जो नकाद आहे अली दोस्त आजिज़, उन खां पोइ सरमद चांडियो, उन खां पोइ अज़ीज़ कासवाणी। हिन वक़्त ताईं उस्ताद बुखारी जी शाइरीअ जी मौसीक़ी ऐं शाइरी जे उरूज़ वारे पासे ते इल्म अरूज़ ऐं छंद जे पासे ते इल्म छंद विधिया ते इन्हनि 3 माण्हुनि उस्ताद बुखारी ते कमु कयो आहे। उस्ताद बुखारीअ जे इल्म अरूज़, छंद ऐं मौसीक़ीअ ते जंहिं दोस्त खे कचहरी करणी आहे त हीअ त हिकिड़ो अक़ीदत भरियो हिकिड़ो मेड़ो आहे। ऐं उन मेड़े में जॾहिं असां जहिड़ा मस्त अचनि था, उन्हनि खां पुछो था त बहर वज़न छा थींदो आहे, हली अच त आऊं तोखे एशिया खंड जे तमामु वॾे मौसीक़ार, शाइर, नकाद ऐं तमामु ॿुधमत जो तमामु वॾो आलिम श्री पंगल जो पहिरियों किताबु तोखे ॾेखारियां तारीख़ में, जो मोहन जे दड़े खां वठी हिन वक़्त ताईं उन हिकिड़ो ई माण्हू लिखियो आहे ऐं उन बैत ते कमु कयो आहे। अॼु खां पोइ सभु छंद जा उस्ताद आहिनि शाइर, ऐं उन्हनि खां पुछिबो त तव्हांजे गीत जो हिन जो छंद कहिड़ो आहे त सिंध जा छा, हिंदुस्तान छा, बंगाल ताईं मां फ़ोन करे जॾहिं पुछंदो हुउसि त कंहिं बि माण्हू मूंखे कोन ॿुधायो त असांजे गीत जो छंद हीअ आहे। तंहिंजे करे छंद जा स्पेशल माण्हू थोरा हूंदा आहिनि। हाणे अचूं पिया पाण उस्ताद जी शाइरीअ जे उरूज़ वारे पासे ॾांहुं। उस्ताद बुखारी जी शाइरी अबद ऐं अज़ल जे आवाज़ जो सोंचो आहे, जंहिंजी पीड़ क़दीम तारीख़ी राग ऐं रबाब सां मिले थी। सदियूं आगाटी शाइरी जी सूरत ऐं फ़िक्र जो सबा जो अंग ऐं आहंग रिवायतुनि सां पको ऐं पुख़्तो आस्थान रखे थी पई। हिन अवाइली आस्थान जो उस्ताद बुखारी जी शाइरीअ जो तसलसल ऐं तसवुर किथे किथे मिले थो। अचो त आऊं तव्हांखे उस्ताद जे उन पुराणे सिंधी शाइरीअ जे विर्त मां मिलंदड़ उन ख़्यालनि ऐं उन तसलसल उन रिवायत मां हिकिड़ी वाई अव्हांखे ॿुधायां। हेॾी बि भों ते हेॾी भी भों ते कीअं न कंहिंजो को कीअं न कंहिंजो को सो तूं सोची थो हीअं छो। आख़िरी बंद मूंखे ॿुधायां। चौधारी उस्ताद ही मारुन जो मेड़ो मारुन जो मेड़ो सो तूं सोची थो हीअं छो। हेॾी बंभीअ भूमि में अञा त वाह पोइ आख़िरी शेर ते कंदे हीअ जेको अव्हांखे गज़ल ॿुधाए रहियो आहियां इहो बहर हिज़िज मुसमिन अखरब ऐं महज़ूब बहर में लिखियलु आहे। ऐं हिन वज़न में पर्शन तोड़े सिंधी शाइरीअ जे सभिनी शाइरनि जो पसंदीदा वज़न बि आहे त बहर बि आहे। बहर हिज़िज मुसमिन महज़ूफ़ वारो अखरब वारो जेको बहर आहे उनजो वज़न आहे फ़ऊल मुफ़ाइलुन मफ़ऊल मुफ़ाइलुन
फौलुन फैलुन पारस जो पहणो आहे वखर तो वारो अल्लाह खां पोइ आहे अल्लाह खां पोइ आहे अखर तो वारो। इन वज़न जे अरबी ऐं फ़ारसी वारनि सभिनी उस्तादनि इन वज़न खे मौसीक़ी ऐं शाइरीअ जो तमामु ख़ूबसूरत ऐं वॾे में वॾो वज़न चयो आहे ऐं घणे खां घणो इन ई वज़न में सभिनी शाइरनि हिंद सिंध समेत मां सम्झां थो त पर्शियन ज़ुबान में इन्हनि लिखियो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख एहसान जी लतीफ़।